बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों जी त माया मोहित मुबारक उम्मीद है तव्हां सब दोस्त खुश हूंदो करे। दोस्तों जी त तव्हांखे मां ख़ुशख़बरी ॿुधाईंदुमि त जेको आहे ज़ार ॾींहुं ड्रामो जेको आहे 23 मई ते हलंदो ऐं हिन ख़ुशख़बरी ॿुधण जे लाइ जेको न्यूज़ असां तव्हांखे ॿुधायो आहे त हिन ख़ुशख़बरी जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां जेको बैलेंस कोन हूंदो आहे काफ़ी तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। जीअं त पहिरियों दोस्तों ज़ार ॾींहुं ड्रामो आहे जेको आहे अची वियो आहे, हिनजो प्रोमो भी रिलीज़ किया हुआ है सिंध टीवी ते, कहानी ॿुधायो हुआ है सिंध टीवी ते। कहानी जेको आहे कंहिं ते आहे कंहिं ते न आहे, सभु कुझु हिन ड्रामे में आहे। जीअं ॿियो बि इहो आहे त हिन में असद कुरैशी तमामु बहितरीन अदाकारी एक्टिंग करण जे लाइ हिनखे असद कुरैशी पंहिंजे निभाईंदो हिन ड्रामे में। ज़ार ॾींहुं ड्रामो जेको आहे हुनजी रिलीज़ करण जो डेट जेको आहे त 23 मई जेको रखियो वियो आहे। सूमर खां जुमे ताईं हिन ड्रामे खे हलायो वेंदो सिंध टीवी ते। जेको आहे त हिन ड्रामो जेको आहे तमामु बहितरीन ड्रामो आहे, तमामु बहितरीन स्टोरी आहे। जेको आहे त हिन ख़ुशख़बरी जे लाइ ख़ुशख़बरी तव्हांखे सभु काग में असांखे ॿुधायो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। ऐं जीअं त हिन में तमामु बहितरीन एक्टर ऐं तमामु बहितरीन अदाकार आहिनि ऐं हिन अदाकार हिन ड्रामे जेको आहे त ड्रामे खे जेको आहे त 23 मई ते रिलीज़ कयो वियो सिंध टीवी ते। जेको आहे त हिन प्रोमो में रिलीज़ कयो आहे कि सिंध टीवी ते तमामु बहितरीन ड्रामो आहे, तमामु बहितरीन कहाणी सां जेको आहे हीउ ड्रामो खे शूट कयो आहे। ऐं जेको हिन जो तमामु बहितरीन रिकॉर्डिंग बि हिन ड्रामे जो थियो आहे। हिन में फरहान खजू बि जेको आहे हिन जो डायरेक्टर आहे, तमामु बहितरीन ड्रामो आहे। जीअं त पहिरियों दोस्तों ॿियनि स्टोरियुनि जे लाइ जे कंहिं ते स्टोरी असां ठाहियूं ऐं कंहिं ते न ठाहियूं कमेंट करे असांखे ॿुधाईंदा, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी।